अॼुकल्ह ॻाइण सां गॾु वॼाइण सां गॾु एक्टिंग सां गॾु हिकिड़ो ॿियो फ़न जुड़ी वियो आहे जेको आहे खिलाइण जो फ़न। न सम्झिजो कंहिंखे खिलाइणु ॾाढो सवलो आहे, मां त कंहिंखे बि न खिलाए सघंदी आहियां, बिल्कुलु ई न। पर असांजो भाउ अशोक सुंदराणी हिन खे ॾाढो ॾांव आहे ऐं हिन फ़न में माहिर आहे। लाफ्टर चैलेंज में बसि 6 महीननि जे अंदरि पंहिंजो धाको ॼमाए वरितो अथई। असीं तव्हांजे लाइ ख़ासि अॼु वठी आया आहियूं अशोक सुंदराणीअ खे। खिलंदा ऐं खिलंदा ई रहंदा, इहा मूंखे ख़ातिरी आहे। मुंहिंजे हिते ईंदे ई तव्हां सभु ईअं चुपचाप ऐं ख़ामोश थी विया आहियो जीअं हाणे मुंहिंजो कोई श्रद्धांजलि जो कार्यक्रम थियण वारो हुजे। पूरो खिल सां ॿुधिजो, अब मत खींचना। पूरी मस्ती सां ॿुधिजो, छोकी खिल हिकिड़ो अहिड़ो गुण आहे जो भॻवान मथों वारे सिर्फ़ माण्हुनि खे ॾिनो आहे। अॼु ताईं तव्हां दुबई ऐं आसपास कंहिं बि जानवर खे खिलंदे न ॾिठो हूंदो। बाई द वे कोई जानवर तव्हांखे खिलंदो मिली वञे त सम्झी वठिजो कि धीरे धीरे उहो माण्हू थी रहियो आहे। ऐं मुंहिंजियूं ॻाल्हियूं ॿुधी करे अगरि कंहिंखे खिल न अचे त सम्झो धीरे धीरे उहो ई थी रहियो आहे। पूरी तबियत सां ॿुधिजो, मां वटि सिर्फ़ु अखर आहिनि, ढोल बाजा सभु वया। मां तव्हांखे ताड़ियूं वॼाईंदे तव्हांखे गाना ॿुधंदे ॾिसां पियो, मूंखे ॾाढो सुठो लॻो। मूंखे लॻो कि हिकु हिकु माण्हू पेटी में बंदि करे ॿाहिरि मोकिलण लाइक़ु आइटम आहे। कसम सां तव्हांजो एक्सपोर्ट थियणो खपे। छा त माण्हू आहियो कसम सां तव्हां। प्रोग्राम किथों जो बि हुजणो खपे, ॿुधण वारा इहे माण्हू दुबई जा हुजणा खपनि। मां त दावे सां चवां थो कि कश्मीर खां वठी करे कन्याकुमारी ताईं, केरल खां वठी करे कंधार ताईं, अटक खां वठी करे कटक ताईं, यूके खां वठी करे फ्रांस ताईं, मां एतिरा सुठा ॿुधण वारा काथई बि न ॾिठा। ऐं इहा ॻाल्हि मां इन गारंटी सां इन जे लाइ बि चई थो सघां छोकी मां एतिरी परे परे तक वियो न आहियां। न पर वाकई तव्हां ॾाढो सुठो ॿुधो था। दुबई में असांखे ॾाढो ॾाढो वधीक प्यारु मिलियो। मां हूअं बि जॾहिं दुबई ईंदो आहियां त चांद पंजाबी साहिब जे घर वेंदो आहियां। हिन दफ़े बि मंझंदि जो फ्लाइट लैंड कयईं। असां मंझंदि जो हुननि जे घर पहुतासीं। हुननि ॾाढे प्यार सां विहारियो, चांद साहिब ऐं आशा चांद ॿिन्हिनि प्यार सां विहारियो। डाइनिंग टेबल ते विहारियऊं ऐं रोटी पायूं ऐं मूंखे चयूं सुंदराणी साहिब डिनर कयो। मां ध्यान सां ॾिठो मान कोट पैंट सूट खे। मां चयुमि माण्हू त पढ़ियल लिखियल लॻनि था, मंझंदि जो डिनर कराइनि था। मां सोचियुमि कॾहिं कॾहिं धोखो थी वेंदो आहे, ज़ुबान मां निकिरी वेंदो आहे। वरी चयूं साईं मां शुरू न कयो, चई साईं सुंदराणी साहिब डिनर कयो। त हाणे मूंखे रहियो न। मां चयुमि साईं पढ़ियल लिखियल लॻो था, डिनर त राति वारी रोटी खे चवंदा आहिनि। चई चिंता न कयो रातो की अथव। एतिरो प्यारु मिलियो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे कि मूंखे ॾिसण में घटि थो अचे, पोइ हिते रोशनी बि आहे। अगरि ताड़ियूं वाड़ियूं वॼाईंदा रहंदो त मूंखे लॻंदो कि जिंदा माण्हू वेठा आहिनि, न त मूंखे लॻंदो कुर्सियुनि ते कोई सामान पियो आहे। हा, हिकु ताड़ियूं वाड़ियूं वॼाईंदा रहिजो। मीडिया अॼोको ॾाढो तेज़ थी वियो। राम साहब मीडिया एतिरो तेज़ थी वियो, पहिरियां किथे हूंदो एतिरो तेज़ मीडिया। एतिरो तेज़ मीडिया थी वियो कि हिते घटना थी ऐं टीवी ते हाज़िर, हिते घटना थी ऐं अख़बार में हाज़िर। हाणे त कॾहिं कॾहिं घटनाऊं इंतज़ारु कंदियूं आहिनि कि टीवी ऐं अख़बार में अचे त असां थियूं। मूंखे यादि थो अचे, हिकिड़ो नंढो सो वाक़ियो यादि थो अचे कि हिकिड़े दफ़े जंगल में हिकिड़ो बांदर पंहिंजी बांदरी खे पंहिंजी बहादुरी जो किस्सो ॿुधाए पियो। बांदर बि ॾाढे ध्यान सां ॿुधे पियो। जॾहिं ॿुधंदे ॿुधंदे बांदरी बि ॾाढे ध्यान सां ॿुधे पई बंदर जी बहादुरी जो किस्सो। जॾहिं ॿुधंदे ॿुधंदे बोर थी वई त बांदर खे चई एतिरो ई बहादुर आहीं त हेठि शींहुं वेठो आहे, हुनजी पूछ खे कुझु करे ॾेखार त पोइ ॼाणा कि तूं बहादुर आहीं। हाणे साईं जेके बांदर पंहिंजी बांदरियुनि जी ॻाल्हियुनि में अची वेंदा आहिनि,
एतिरा वधीक वेठा आहिनि हिते, एतिरो पतो न हुयो। हाणे साईं जेके बांदर पंहिंजी बांदरियुनि जी ॻाल्हियुनि में अची वेंदा आहिनि उहे इहो बि करे छॾींदा आहिनि। बांदर हेठि लथो ऐं सुम्हियल हुयो शेर, ऐं वञी करे पुछ हुनजी हिलाए छॾियईं। शेर सोचईं कोई ताक़तवर जानवर हूंदो तॾहिं त अहिड़ी बदतमीज़ी करे थो, एॾी गुस्ताखी करे थो। हुन अखि खोले ॾिसईं, धीरे सां ॾिसईं त भैंसा बांदर। शेर जे दिमाग़ जो फ्यूज उॾी वियो, जे भैंसा बंदर जी एतिरी बदतमीज़ी, एॾी गुस्ताखी बांदर जी। हुन लाल लाल अखियूं करे बांदर खे डुकाईं। हाणे साईं बांदर अॻिते अॻिते, शेर पोइते पोइते। बांदर वञे त वञे काथे, जान ते ठही आई, चइनि काथे बांदरी जी ॻाल्हि में फाथुसि, पर हाणे त जान बचाइणी था। बंदर अॻिते अॻिते, शेर पोइते पोइते, भॼंदे भॼंदे जंगल ख़तमु थी वियो। हाणे बांदर वञे त वञे काथे, त हिकिड़े शहर में घिरी वियो। शहर खां पोइ हिकिड़े गांव में घिरी वियो। गांव में बि वञे त वञे काथे, हिकिड़ो स्मॉल टाउन। त ॾिठईं हिकिड़ो टेलर मास्टर पंहिंजी मशीन छॾे हले वियो हो। मशीन जे मथां अख़बार पियो हो, अख़बार जे मथां चश्मो पियो हो। बांदर खे जान बचाइण जो कोई तरीक़ो न सुझो त वञी करे स्टूल ते वेही रहियो, चश्मो पाए वरितईं, सॼो अख़बार पेपर न्यूज़ पेपर साम्हूं करे वरितईं। हाणे शींहुं आयो त भटकजी वियो कि यार बांदर वियो त वियो काथे। त हुन टेलर मास्टर जे धोखे में बांदर खां ई पुछईं कि भाई तूं हितां हिकिड़े बांदर खे वेंदे ॾिठो छा? त बांदर अख़बार जे पोइतों ई अख़बार पढ़ंदे पढ़ंदे जवाबु ॾिनो कि उहो ई बांदर जंहिं कुझु देरि पहले शेर जी पुछ खे हिलायो हो। त शेर हैरान रह गयो, छपजी वई छा? अच्छा ॾिसो, मुंबई में मुंहिंजी मुलाक़ात आशा चांद जी सां थी। आशा चांद जी मूंखे चयो कि तव्हांजो प्रोग्राम ठीकु थो लॻे, पर तव्हांखे अंग्रेजी ईंदी आहे? मां चयुमि हा ईंदी आहे। दुबई अचिणो, जॾहिं चयूं दुबई वञिणो आहे प्रोग्राम में, मां चयुमि हा ईंदी आहे। चई केतिरी ईंदी आहे? मां चयुमि चङी ईंदी आहे, तव्हां भली टेस्ट वठो। मूंखे लॻो कि टेस्ट छा वठंदियूं? चई अच्छा टेस्ट ॾे। अरे मां चयुमि हे त वाक़ई फासी वियुसि। अंग्रेजी केतिरी ईंदी? मां चयुमि ठीकु आहे, कमु चलाओ ईंदी आहे, पर चई सघंदो आहे माण्हू। चई अच्छा हो जेका छोकिरी सुहिणी सुहिणी नज़र अचे थी, उहो जेका पोल वटि बीठी आहे, उनखे पाण वटि सॾु करेसि। हाणे साईं एतिरी अंग्रेजी त मूंखां बि ईंदी। त मां उतो ई माइक सां चयो बेबी कम हियर। उहा छोकिरी मां वटि अची वई। आशा चांद जी चयो हाणे हुनखे अंग्रेजी में ई चई करे होॾे वापसि मोकिलियसि। अरे मां चयुमि मस मस त सॼी ज़िंदगी में हिकिड़ी सुहिणी पास आई आहे, वरी हुनखे ई वापसि मोकिलियसि। असल में मूंखे वापसि मोकिलण जी अंग्रेजी न ईंदी। मां चयुमि छा लाइ वापसि मोकिलियूं? चई न न अंग्रेजी में हुनखे चई करे वापसि मोकिलियसि। मूंखे इहा अंग्रेजी न ईंदी हुई, पर मूंखे दुबई अचिणो, तव्हां सां गॾिजणो, एॾे प्यारे प्यारे श्रोताउनि सां, एॾे ॿुधण वारनि सां, त मां अकिल लॻायो, मां पाण खंभे वटि हली वियुसि। हुतां वञी चयो बेबी त सिंधी माण्हू कुझु बि करे सघंदा आहिनि। आशा चांद जी खे मां चाहींदुमि कि अगरि मां ॾिसी वठां हुननि खे, थोरो सो साम्हूं अचनि। वाह वाह, अचो हिकु दफ़े ज़ोरदार ताड़ियूं आशा चांद जी जे लाइ वॼाए छॾियो। साम्हूं तोलाराम जी वेठा आहिनि, अगरि बीह रहनि त उन्हनि जे लाइ बि ताड़ियूं वॼाए छॾियूं असां। अच्छा ॿिन्हिनि में हिकिड़ी ख़ासियत आहे, तोलाराम जी थोरो बीठा रहिजो। हिननि ॿिन्हिनि में हिकिड़ी ख़ासियत आहे, अगरि हे गुलाबी साड़ी में हिकिड़ो चांद स्टेज ते आहे त साम्हूं बि हिकिड़ो चांद हेठि आहे। अच्छा अंतर केवल एतिरो आहे कि हे जेको चांद आहे हे कुदरत जे गिफ्ट जे करे चांद आहे, ऐं हे जेको चांद आहे कुदरत जे कहर जे करे चांद आहे। हिकिड़ो चांद ॿिए चांद जे साम्हूं बीठो आहे। हिकिड़े दफ़े छा थियो, हिकिड़ी मख अची करे हिननि जे मथे ते वेही रही, त ॿी मख क्वेश्चन कयो हुन मख सां, चई भेण ॾाढो सुठो घर ठाहियो अथई। त हुन मख जवाबु ॾिनो न भेण अञा घर वर काथे ठाहियो आहे, अञा ख़ाली प्लॉट वरितो आहे, घर त पोइ ठाहींदासीं। हिननि जे प्लॉट खे प्रणाम थो कयां। अच्छा मां पुछियोमांनि तोलाराम जी मथे ते वार वार बिल्कुलु कोन्हनि, दिक़त कोन थींदी आहे, तकलीफ़ कोन थींदी आहे? चई न सुंदरानी ॿी काई दिक़त न थींदी आहे। हा सुबुह जो जॾहिं मुंहुं धोईंदो आहे न सम्झ में न ईंदो आहे केसि तक धोआं, बॉर्डर लाइन जो पतो न पवंदो आहे। पर कमाल आहे, तमामु तमामु सुठा जेके बि साम्हूं वेठा आहिनि तमामु तमामु सुठा आहिनि। हिकिड़ी पीढ़ी वेठी आहे, हिकिड़ी जनरेशन वेठी आहे तव्हां असांजे साम्हूं, त ॾाढो सुठो थो लॻे। अच्छा हे सिंधियुनि जा गाना ॻायो तव्हां, हे विपिन शेवानी, ॾाढा सुठा। ऐं जेको तव्हांजो एप्रीशिएशन आहे हेठि खां मथे ताईं जेको ताड़ियूं वॼियूं, बालकनी ताईं ताड़ियूं वॼियूं, मूंखे ॾाढो सुठो लॻो। मां पंहिंजी श्रीमती सां गॾु टीवी ॾिसां पियो,
टीवीअ ते हिकिड़ो खेल पियो हले, खेल मुंहिंजो ॾिठल हुयो। मूंखे लॻो कि अॻिते खेल में 5 मिंटे खां पोइ अहिड़ो सीन ईंदो जेको पंहिंजे 5 साल जे छोकिरे सां गॾु वेही करे न ॾिसणो खपे। मां पंहिंजी श्रीमती जी खे इशारो कयो, श्रीमती जी असांजो इशारो सम्झो ऐं असां उथी करे बालकनी में हलिया वियासीं। 5 मिंटे खां पोइ मुंहिंजे 5 साल जे छोकिरे आवाज़ लॻाई, पापा मम्मी अंदरि हलिया अचो, हो वारो सीन वियो। कंहिंसां पर्दो था कयूं असां, सभु ख़बर अथनि। ॿार मुंहिंजो 8 साल जो ॿारु आहे, उहो मां वटि अची वियो, चई पापा तव्हांजी नज़रुनि में मुंहिंजी छा वैल्यू आहे? अरे मुंहिंजो प्यार अची वियो हुनजे छोकिरे जो, 8 साल जो मासूम ॿारु। अरे मां चयुमि मां तुंहिंजी छा क़ीमत लॻायां? चई पापा बेवकूफ़ न ठा, जल्दी फिगर में ॿुधाए। हे अॼोका छोकिरा। मां हुनजो मन रखण जे लाइ चयुमि, मां चयुमि पुट तूं मुंहिंजे लाइ 2 करोड़ रुपए जो। हुन फौरन हथ वधाई, चई फ़िलहालु हुन रक़म में 500 ॾियो, ज़रूरत पइजी वई आहे, बाक़ी हिसाब पोइ कंदा रहंदासीं। अॼुकल्ह जा ॿार सभु कुझु सम्झनि था, सभु कुझु ॼाणनि था। लेडीज़ ॾाढी संख्या में वेठियूं आहिनि। लेडीज़ खे मां वरी प्रणाम थो कयां, वरी पेरनि ते हथ थो रखां, ॾाढो सम्मान कंदो आहियां मां लेडीज़ जो। लेडीज़ में ॾाढा सुठा गुण आहिनि, अलाए कहिड़ी कहिड़ी विशेषताऊं आहिनि लेडीज़ में, पर हिकिड़ी नंढी सी गंदी आदत अलाए छो हुननि जी न वेंदी आहे। जॾहिं बि हुननि सां हुननि जी उमिरि पुछबी आहे, अलाए छो घटि ॿुधाईंदियूं आहिनि। मूंखे सम्झ में इहो न ईंदो आहे कि हिस्ट्री ग़लति ॿुधाइण जो छा फ़ाइदो, जॾहिं कि जोग्राफ़ी सभु कुझु सही सही ॿुधाए छॾींदी आहे। जंहिं ट्रेन में मां सतना खां बॉम्बे पहुतुसि, सभिनि खां मथीं बर्थ ते मूंखे जॻह मिली। विची ऐं हेठीं बर्थ ते हिकिड़ी 60 साल जी ऐं हिकिड़ी 70 साल जी माई पाण में ॻाल्हाइनि पियूं। 60 साल वाली 70 साल वाली खां पुछईं कि भेण दीदी तुंहिंजी उमिरि घणी हूंदई? त हुन शर्माईंदे, सकुचाईंदे, हिचकिचाईंदे जवाबु ॾिनो, इहो ई कोई 35-36 साल। हाणे 70 वारी 60 वारी खां पुछईं, भेण तुंहिंजी? चई दीदी तव्हां खां 5-7 साल घटि, इहो ई कोई 30-31 साल। उन्हनि जो एतिरो ॿुधणो कि मां मथों जी बर्थ खां हेठि किरियुसि। धड़ाम जी आवाज़ थी। ॿिन्हिनि पुछो छा थियो? मां चयुमि पैदा थियण जी कोशिशि करे रहियो आहियां। हाणे ॿिन्हिनि जी उमिरि जे अॻिते मां पंहिंजी उमिरि केतिरी ॿुधायां, सम्झ में ई न आयो। पर लेडीज़ कमाल, मां लेडीज़ जो ॾाढो सम्मान कंदो आहियां, वरी पेरनि ते हथ थो रखां। इन जे करे छो कि असांजी श्रीमती जी जेका आहे उहा थोरो सो भारी भरकम आहे। मुंहिंजा 2 पेर 2 हथ मिलाए छॾ त हुनजो हिकिड़ो हथु ठहंदो आहे। माना मां इन जे करे बि सम्मान कंदो आहियां कि अगरि मुंहिंजे मथां हिकिड़ो पइजी वञे त मां प्रोग्राम ॾियण लाइक़ु न रहां। पिछले ॾींहुं 2 महीना पहले मूंखे इहो लॻो कि मुंहिंजी श्रीमती जी खे, मुंहिंजी ज़ाल खे, मुंहिंजी जान खे, मुंहिंजी अर्धांगिनी खे थोरो सो घटि ॿुधण में अचणु लॻो आहे। पर मां चवांसि कीअं? मां हुनजी भावना आहत बि न पियो करणु चाहियां, त मां सिधो पंहिंजे डॉक्टर वटि हली वियुमि। मां डॉक्टर साहब हिन समय मुंहिंजी श्रीमती जी खे थोरो सो घटि ॿुधण में ईंदो आहे, पर मां डायरेक्ट हुनखे चवणु नथो चाहियां, तव्हां कोई अहिड़ी दवा ॾियो जेका बिना ॿुधाए हुनखे खाराए सघां, हुनखे हिन बीमारी सां मुक्ति ॾियाराए सघां। डॉक्टर चई बिल्कुलु आसान आहे, ईज़ी, पर एतिरो पतो लॻाए अचो कि हुनखे केतिरी परे जो ॿुधण में अचे थो, केतिरी परे जो ॿुधण में नथो अचे। अरे मां चयुमि इहो त वॾे आराम सां करे थो सघां। मां घर वियुसि, घर जे ॿाहिरि खां आवाज़ु ॾिनी, पतो पियो असांजी श्रीमती जी किचन में आहिनि। मां घर जे ॿाहिरि खां आवाज़ु ॾिनी, मां चयो डार्लिंग भगवान अॼु मंझंदि में छा रोटी ठाहे रही आहीं? कोई जवाबु न आयो। मां कमरे जे अंदरि हली वियुसि, मां वरी पंहिंजो सवालु दोहरायो, मां चयुमि डार्लिंग भगवान अॼु मंझंदि में छा ठाहे रही आहीं? कोई जवाबु न मिलियो। मां सम्झी वियुमि कि बीमारी वधी वई आहे, पैसा ॾाढा लॻंदा, ॾाढो टाइम बि लॻंदो। जॾहिं कोई जवाबु न आयो त मां किचन जे दर वटि पहुची वियुमि। किचन जे दर में मां अञा ज़ोर सां चिल्लायो, मां भगवान डार्लिंग मुंहिंजी जान अॼु मंझंदि में छा रोटी ठाहे रही आहीं? त हुन बि ओतिरे ई ज़ोर सां जवाबु ॾिनो कि आलू ऐं टमाटे जी सब्जी ठाहे रही आहियां, ऐं हिन खां पहिरियां 2 दफ़े ॿुधाए चुकी आहियां, ॿुधण में नथो अचेव छा? तॾहिं सम्झ में आयो कि असांजो ई पाड़ो ख़राबु हली रहियो ऐं असां सम्झूं कि हुते मुसीबत हली रही आहे। इहो टेंशन हलंदो रहंदो आहे। हिकिड़ी जनरेशन
3 जनरेशन ॾिसण खां मिली, मूमल, आशा चांद ऐं उन्हनि जी मम्मी सुंदरी। ह्या ख़ुशि थी वियो, लॻो कि सिंधी भाषा अगरि, सिंधी ॿोली अगरि जिंदा रहंदी त तव्हांजी कोशिशुनि जे करे जिंदा रहंदी। तॾहिं 2 लाइनियूं तव्हां सॼे दुबई वारनि खे ॾियां थो कि 9 कमरनि में शयूं पुराणियूं केरु रखंदो आहे। वया ज़माना साईं, कमरो नओं ठहंदो आहे, पुराणियूं शयूं माण्हू ॿाहिरि कढी फिटी सघंदा। असां एडवांस थी वियासीं, असां 21वीं सदी में पहुची विया। नई 9 कमरनि में शयूं पुराणियूं केरु रखंदो आहे। पखियुनि जे लाइ कटोरनि में पाणी हाणे केरु रखंदो आहे। ऐं तव्हां संभाले रखी आहे विरासत तरीक़े सां, न त हीअं सलीक़े सां सिंधियत जी निशानी केरु रखंदो आहे।